औज़ु बिल्लाहि मिनश शैतानि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। प्यारा दोस्तों, मुझा भाइरो मां ॿुधंदड़नि खे अर्ज़ थो कयां त हीउ जेको किसो मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, ग़रीब मां अमीर कीअं थींदे, हिनखे तवजह सां ॿुधंदव ऐं थोरी सम्झण जी कोशिशि कजो। सभु ॻाल्हि अथव रब पाक जी ऐं महिनत जी ऐं तौकल जी। तौकल उहा शइ आहे जेका माण्हू पको अक़ीदो रखंदो, कंहिं बि शइ में हथु विझंदो, महिनत कंदो त बेड़ा पार थी वेंदा। पोइ उन जो रब करीम फल ॾिए थो, पर महिनत सां, सचाईअ सां। हाणे मां तव्हांखे ॻाल्हि वज़ाहत सां ॿुधायां थो त ग़रीबत मां अमीर कीअं थियणु खपे ऐं अॻिते असांखे ज़िंदगी पंहिंजी कीअं ठाहिणु खपे। पंहिंजे अकुल ऐं दिमाग़ खां माण्हू कमु वठे, पंहिंजे सोच ऐं सम्झ सां। ईअं हवालनि ते बि इहे ॻाल्हियूं कोन मिलंदियूं आहिनि ऐं कारोबार बि पंहिंजे अकुल सां, हिसाब सां हूंदो आहे, सोच सां हूंदो आहे। हीअ बि ॻाल्हि सोच सां, पर तमामु मज़ेदार ऐं सुठी ऐं भली ॻाल्हि तव्हां ॿुधंदड़ जे लाइ आहे। जेकॾहिं तव्हां हिनखे सम्झंदव, सोचींदव त इनशा अल्लाह तव्हां बि ईअं कंदव त तव्हां बि खटी वेंदव। घर में 3 भाती हुया, ग़रीब मिसकीन हुया। अॻे दौर में गुरबत हुई पर दीन हुयो, ईमान हुयो, टके पैसे जो मान हुयो। इहे जेके परेशानियूं, जेके मोथाजियूं, जेके अणसायूं, इहे हिन दौर में थियूं, उन दौर में कोन आहियूं। उन दौर में मोहबत जो जान हो। कंहिंखे तकलीफ़ हूंदी त 4 माण्हू उन ॾे हली वेंदा, पुछा कंदा त को बुख ते त कोन्हे या को बीमार त कोन्हे, उन जी मदद करण लाइ तयारु आहे। हींअर ही उहो वक़्तु अची आहे जेकॾहिं पाड़े में घर में को माण्हू तकलीफ़ में आहे, को बीमार आहे, जेकॾहिं 5 रुपया कंहिं माण्हूअ खे अलाह ॾिना आहिनि त उहो ख़र्च करण जे लाइ या हुनजी मदद करण लाइ तयारु न आहे। हींअर उहो वक़्तु अची आहे मुंहिंजा भाउ। अदा पोइ ज़ाल मुड़ुस हुया, हुनखे पुटड़ो नंढड़ो हुयो। कुझु ॾींहंनि खां पोइ उहो वीचारो हमरा जेको हुयो उहो गुज़ारे वियो। पोइ अमर हुनजी तोखा मुखा पाड़े पतीअ खां कुझु पंहिंजे हुनर जे हिसाब सां हिन पुछो पंहिंजे माउ खां त मां बाबो छा कंदो जो असां अहिड़ी गुरबत में, अहिड़ी तकलीफ़ुनि में जीअं मां पिणे कंदो, मज़दूरी होॾो आणींदो, होॾो खाईंदा हुआसीं, त उन में बचत कान थींदी। पोइ हिन जे लाइ तूं हाणे ग़लती न कर, मुंहिंजी जीजल मूंखे बसि दुआ कर, मां मज़दूरी कंदुसि, पंहिंजो घर हलाईंदुसि, तोखे छा थींदो, अलाह जे ॾिनो त पोइ अॻिते जायूं जॻहियूं बि ठाराईंदासीं, कारोबार बि कंदासीं। पोइ जीअं रब चाहियो। पोइ हे मज़दूरीअ ते वेंदो, उतां 8 आना रोज़ कमाईंदो, 4 आना उतां खणंदो हथ में। पोइ मां पुछंदी हुअसि, पुट हे 4 आना काॾे थो खणी आई? जीअं मां हे 4 आना खणी थो वञा, पाड़े में ॾिसां को मथां बीमार हुजे, को ग़रीब हुजे, कंहिं भाउ न ॿारी हुजे, को बुख ते वेठो हुजे, हे मां उनखे ॾेई अचां त उहो बि जीअं पंहिंजी बचड़नि खे चयाने में खाराए पेट भरे। 4 आना उन टाइम जा वॾा हा, वॾी ॻाल्हि हुई। जीअं हाणे कमाए 8 आना 4 आना त हिते घर जो ख़र्चु हलाई 4 आना ॾेई थी। हाणे जेकॾहिं ईअं कंदे त पोइ असां केॾो लंघिया चङिया बीमारिया बढ़िया। हुनजी तौकल ई सचो माण्हू हुयो, रब पाक ते हुन रखियो। हुन चयो रब पाक खे
पाण मालिक साईं जेको आहे हलाइण वारो पूरी काइनात जो मालिक आहे उहो ॾींदो। कुझु ॾींहं खां पोइ हे बीमार थी पियो। अमर चयोसि त हाणे ॾे हवार पुट, हींअर अथई खे चाढ़ण खीसे में जो डॉक्टर ॾे वञी दवा कराई। जीअं मां रखो अला ते अलाह ॾियण वारो आहे, बसि तूं मूंखे दुआ कर, मूंखे लंगरड़ो कराए, मूंखे कपिड़ा पाराए, मां वञा थो रब पाक ॾे। अमर चए थो हाणे रब पाक तोखे लभंदो, किथे तूं वेंदे हुनखे किथे ॻोल्हींदे। हुन चएसि तूं बसि दुआ कर मूंखे अमर आहे, मां रब पाक सां मिलण वेंदुसि। अदा हिनखे मां पंहिंजे नेरनि अमल नेरनि जी कराई रचड़ा पाराया आहिनि, मां खां मोकिलाए निकितो। हलंदो हुयो, मनगुणो मारींदो हुयो। हिकिड़ो भाउ उतां वञी टपियो। अॻु में पखी पुखण जानवर वण सभु ॻाल्हाईंदा हुआ। हे जो भाउ हिकिड़ो टपियो, ॿेर बीठी त हिन छोकिरे खां हकल करे पुछे, उहो अदा जी अदी जी काॾे वञी जी मां वञा थो रब पाक सां मिलण। जी अदा हिकिड़ो न्यापो आहे मुंहिंजो, उहो मां ॼाए खयूं वञूं, रब पाक खे वञी ॾे, पोइ मूंखे ॿुधाए जाए मोट ते। जी अदी ॾे। जी रब पाक खे चइजांइ त मुंहिंजो जेको पाणी वारो हिसो आहे, साओ आहे, जेको सुकी वारो पासो आहे मुंहिंजो, उहो साओ नथो थिए, मूं में चकर कहिड़ो आहे? हा नी ठीकु आहे, मां न्यापो ॾींदुसि, पर एॾा मोटी त मूंखे ज़रूरी ॿुधाए जाए। जी हा थी। अदा हे वाह टपी मंडड़ू मारींदो हलंदो हुयो। हिकिड़ो मुल्क छॾे ॿिए बि पादो हा मिली ॾिठे त हिकु साइड ते पाणी आहे, ॿिए साइड ते आबादी आहे, घोड़ो आहे जल पे थो चढ़े, पर घोड़ो बि अहिड़ो आहे जो कंधो ऐं पुठी हुनजी बि सफ़ा ईअं गॾी पई, जेको माण्हू ॾिसे पियो त ख़ौफ़ पियो थिए त हिन ते केरु चढ़ंदो। हेॾो त टपियो त घोड़े हिन खां पुछो, थी वियो जी काॾे थो वञी? जी दादा मां वञा थो रब पाक ॾे। जी दादा मुंहिंजो न्यापो अथई, हिकिड़ो खयूं ॾे। जी हा ॾे मूंखे। जी न्यापो मुंहिंजो रब पाक खे थी चए त मां खाई सुजी दड़ो थी वियो आहे, माण्हू जेको बि ॾिसे थो त मूंखां टिजे थो, मुंहिंजे वेझो कोन थो अचे, मूं ते सुवारी केरु कंदो हुजां कंदो ई कोन। जी हा जी हा ठीकु आहे, तुंहिंजो न्यापो अला मां ॾींदुसि। कुझु ॿ टे बादशाहियूं लताड़े आख़िरी हिकिड़ी बादशाही में पातो वञी हिनखे सिजड़ो लही वियो हुते। बादशाह सलामत जो बंगलो अंदरि वियो। हुन चयो असां वटि बादशाह सलामत चयो आहे त बाबा जेको बि माण्हू केरु बि अचे त मूं वटि पेश करे पोइ हुनखे राह ॾियां, मां ऑर्डर ॾियां। हुन चयो हल त मां बादशाह ॾे वठी हलां। हुन चयो त मां राह आई त बाबू रस्तो पकड़ी ॿिया वञी रहो। ग़रीब शख़्स चयो साईं ठीकु आहे हलो। हे बादशाह सलामत हिन ग़रीब शख़्स खे पेश कई। बादशाह सलामत पुछुसि मां केरु हुई? साईं मां ग़रीब शख़्स आहियां, मां हीअं कमु कंदो हुउसि, अठाणा कमाईंदो हुउसि, चाराणा खाईंदो हुउसि, चाराणा पाड़े में मां ग़रीबनि खे ॾेई छॾींदो हुउसि। पोइ हली हली मां बीमार थी पियुसि। पोइ अमर मूं ते नाराज़ थी पई, मूंखे चई त हाणे हींअर उहो रुपयो कोन्हे जो तूं दवा कराईंदा, असां 5 रुपया घर में ख़र्चु वठी अची खाऊं। मां हुउसि तोकल ते, मां रखियो आहे रब पाक ते भरोसो। हाणे मां वञा थो रब पाक ॾे, त हाणे मां तुंहिंजे नाव ते ॾींदो हुउसि। हाणे मां आयो आहियां, हाणे मुंहिंजी मदद कर रूबरा, मूंखे कुझु ॾे। वज़ीर खे चयो हाणे हिनखे तूं राति रहा हिते, सुबुह जो हिनखे मूं वटि पेश कजांइ त पोइ मां न्यापो ॾियांसि, पोइ भली वञे। हिनजी ऐं हिनजी ख़िदमत जेको आहे वज़ीर खे चई वॾी कजांइ ग़रीब जी। हाणे बादशाह जे बंगले में बादशाह जो हुकुम, वज़ीर त बाक़ी छा क़िस्म क़िस्म जा ताम हंध भला घर आहे प्यारे ॾाढो। हिनखे कचहरियूं कराई, कचहरियूं कराए राति जो सुतो। सुबुह थियो, बादशाह वठी वियुसि हिनखे नाश्तो कराए। बादशाह चयो हाणे ॻाल्हि मुंहिंजी ॿुध पुट, मुंहिंजो ई न्यापो आहे, खयूं वञूं पर वापसीअ में मूंखे ॿुधाए पोइ वञाए बाबा। जी हा साईं मां बिल्कुलु।
चीर बप्पा के जाए त रात जो जे मतलब मां निंड तो कया त मूंखे निंड में पाथर था लगन इहो छो जी साईं ठीकु आहे मां जापो ॾींदुसि हे वियो हलंदो हुयो मंदुलूं मारींदो हुयो कुझु टाइम में वञी उते रब पाक जे दरी बाड़ में पत ॾिठई त कल्क अचे वञे पई थी इबाबत लॻी पई आहे अलाह जो नालो लॻो पियो आहे वॾियूं जन्नतूं लॻियूं पियूं ख़ुदि खुदाई लॻी पई आहे हिन जो रब पाक हिते आहे हे जो अंदरि वियो सलाम अलैकुम वालेकुम सलाम रब पाक सां मिलियो जी मां ॾे हवाल कीअं आहीं जी साईं मां आयो आहियां मां जॾहिं बि मज़दूरीअ ते वेंदो हुउसि कमाईंदो हुउसि 8 आना कमाईंदो हुउसि 4 आना मां तुंहिंजे नाले ते ॾींदो हुउसि 4 आना मां घर में ख़र्चु कंदो हुउसि मां बीमार थी पुसि अमर मूंखे गारियूं ॾिनियूं त हाणे इहे 4 आना जेकॾहिं हुजनि हा त हींअर असां पंहिंजो पेट बि पालियूं हा ऐं तुंहिंजी दवा बि मां करायां पोइ मूं चयोमांसि मां हाणे ॾिनो किनो कोन थींदो आहे मां बि अलाह जे नाम ते रब पाक जे नाम ते ॾिनो आहे त मां बि हाणे तोकल करे रब पाक साईं तो वटि आयो आहियां हुन चयसि बाबा ठीकु आहे हाणे तूं वञ जी साईं मां वञा अची हा वञ हे सोच में पइजी वियो मिसकीन त न रब पाक मूंखे कुझु ॿुधायो न मूंखे कुझु ॾिनई मूंखे थी त बसि तूं वञ जी साईं रब पाक मुंहिंजो अर्ज़ु आहे 3 न्यापा निकिरा उन्हनि जो सुवाल चला मूंखे इहे मुंहिंजा ॿुधो उन्हनि जी वज़ाहत ॿुधायो वरी वापसीअ में उहे मूंखे ॼाणा जी वाह ॿुधाए हाणे हेॾो जॾहिं वियो पिए त ॿेर खां वठी शुरू हाणे वापसीअ में वरी बादशाह खां शुरू थींदो वापसी जंहिं महिल हिनजी थी त मंदलूं मारे सिजु लहे पोइ वरी बादशाह वटि अचे पतो वज़ीर सुञातुसि बादशाह वटि पेश कई बादशाह सलामत हिन खां पुछो बा ॾे हवालो मुंहिंजो न्यापो रब पाक खे ॾिनई जी हा साईं ॾिननि जी छा चई जी बादशाह सलामत मां रब पाक खे चयो त बादशाह राति जो सुम्हे थो त निंड में पाथर था लॻनसि इहो मूं रब पाक खे चयो रब पाक मूंखे चयो त बादशाह सलामत खे चयो त इहा जेका धीउ जवानी जाम घर में विहारी अथई इहा घर मूं कढो पढ़ाए त तोतो मोचड़ा माफ़ थींदा न त इहे पाथर तोखे निंड में सॼी उमिरि लॻंदा बादशाह मथे खे हथ ॾेई वेही रहियो अजब में पइजी वियो सोचणु लॻो बादशाह चयो त घणा हे रब पाक जी न्यापो आहे बेगा मां हाणे हीअ रूबरा मूंखे ॻाल्हि कई थी बादशाह सोच में पइजी वियो त हाणे छा कयां मां सोचे सोचे नेठे हुनजे दिमाग़ इहो कमु कयो त हाणे न्यापो ॾिनो हिन ग़रीब शख़्स खे असुली न्याणी छो न हिनखे ॾियां वरी कंहिंखे मां ॾियां हींअर केरु मां घुरायां माण्हू मूंखां पुछंदा छा चवंदा इन खां ग़रीब खे चई मां हाणे ग़रीब शख़्स तूं ग़रीब मिसकिन भाई न्यापो बि तोखे मूं ॾिनो हाणे हीअ न्याणी बि तोखे थो मां ॾियां बसि धाम धूम सां हुन चयो साईं हाणे मां ग़रीब मिसकिन आहियां चई बाबा ग़रीब मिसकिन आहीं सभु कुझु तोखे मां ॾियां थो तूं बसि क़बूल कर चई साईं मूंखे क़बूल आहे बादशाह ऐलान कयो राजपत जो वज़ीर काज़ी त हुन वटि हुया ॾाढा हिनखे तरफ़ फुलेल कराए वॻा अतुर अबीर ॾाढो पलंगनि ते विहारे छोकिरीअ खे लटा वॾा पाराए पंहिंजे बादशाह पंहिंजी धीउ खे घर में विहारे निकाह विझी ऐं हिनखे चई त बाबा हाणे हीअ तुंहिंजी ज़ाल थी वई हाणे इहे खुर्जनियूं दुनिया जूं जेका खणी इहे हीरा जवाहर मिल्कियत पई अथई जेका तुंहिंजी खणी सघी उतां तूं खण हिन छा कयो भरी उतां ठाहोगी जेका गंढियूं ठाही हीरनि जवाहरनि जूं ॿी गंढ ठाही दुनिया जी जेका खणी आहे खणी सघो घरवारी खे चई हाणे लॻ मुंहिंजे पुठियां त हलूं पंहिंजे ॻोठ बादशाह सलामत खां मोकिलाए निकिता बादशाह हिनखे दुआ कई बाबा अलाह कंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो वरी चकर हणिजो हलंदो वियो मंदरूं मारींदो वियो वरी उते उन जाइ ते पहुतो जिथे घोड़ो जल जो चढ़े ऐं हिनखे न्यापो ॾिनो
घोड़े ॾिठो त हीउ साॻियो छोकिरो आहे घोड़ो अची हिन जे अॻियां पी रहियो आहे हाल अहवाल चई मूं तोखे न्यापो ॾिनो रब पाक जे दरबार में उहो तो न्यापो मुंहिंजो ॾिनो चई हाणे न्यापो मूं ॾिनो आहे चई पोइ रब पाक तोखे छा चयो चई रब पाक मूंखे चयो त तूं थुलो मतारो ई माण्हू तोखे ॾिसी डिॼी इन करे भॼी था वञनि जो माण्हू तोखां डिॼंदा हाणे हीउ ग़रीब मिसकीन जेको अचे ई थो न्यापे ॾियण वारो हाणे तूं हिन जे पुठियां लॻी पियो हीउ तुंहिंजो सुवार थिए चई ईअं चए हाणे जी मूंखे क़बूल आहे चढ़ मूं ते बाबा मां तोसां हलां थो अवा उहो लांग वराए पंहिंजे घरवारीअ खे घोड़े ते खणी चढ़ी पियो घोड़ो भलो बसा अचे संज पंज विझी हुनजे रेनूं हणी लॻा ॾाढा हुनखे ठीकु ठाक करे घरवारीअ खे पोयूं विहारे पाण अॻियो थिए हाणे वक़्तु हिन जो अॻिते जंहिं महिल हलंदो पियो वञे त ज़हन हिन जो कब्ज़ो करे त रब पाक जेको मूंखे ॾसियो कोन हो जेको चई तोखे सभु कुझु मिलियो हे उहो ई रब पाक मुंहिंजा रस्ता जेके हिन साफ़ कया आहिनि उहो ई मुंहिंजो पाण पे थो ॾिए मूंखे पंहिंजे सखावत जो अजो जंहिं महिल ॿेर वटि पातो टपियो वञे त ॿेर सुञाणे हकल कयसि त हिन दा हिन जी ॿुधी ॿेर थी मोटियो पियो थिए चई हा हिन खां ॻाल्हि विसरी वई ॿेर चए दादा मूं तोखे न्यापो ॾिनो तो उनजो जवाबु मूंखे कोन ॾिनो चई हा न्यापो तो जेको मूंखे ॾिनो उनजो जवाबु आहे मां तोखे ॿुधायां चई ॿुधाए चई रब पाक खे जंहिं महिल मूं तुंहिंजो अर्ज़ु कयो हुन चयो त हिन ॿेर जो जेको पाणी वारो पासो आहे सो मिटीअ ते आहे उहो सावरंदो जेको सुखी वारो पासो आहे उन में हेठों तेगियूं दुनिया जूं हीरा जवाहर जे इहे कढाईंदी त पारूं हुन जूं हेठि विझूं त इहो पासो साओ थींदो न त कोन थींदो चई ग़रीब शख़्स न्यापो बि तोखे मूं ॾिनो हो हाणे ॿिए कंहिंखे बि ख़बर कान्हे का ख़बर बि तोखे आहे ॿुधायो तोखे थिए हाणे तूं मुंहिंजो खोटे ई आहे जेका बि मिल्कत आहे खणी वञ हिन चयसि ठीकु आहे मां घर वञा हीअ घरवारी आहे या मां छॾे अचां हे कुझु सामान आयो रखी मोटी ऐं पोइ अचे मां तोखे खोटियां हे घर वियो मां ॾिठो त भेणा हितां पुटु मुंहिंजो डुबड़ो ऐं मजबूर बेवस्ती निकितो आहे त काटन जा लटा पाता चार भली कुंवार वठी आयो आहे घोड़ो भलो वठी आयो आहे बादशाह थो लॻे पियो पुछो मां त आबादे हाल हाल हवाल हे कीअं ॻाल्हि आहे चई अमर तोखे हवाल पोइ ॾींदुसि पर हाणे हीअ मुंहिंजी घरवारी अथई तुंहिंजी नूंहुं अथई हीअ मिल्कियत अथई हाणे कोॾारियूं ऐं मूंखे ॿोरियूं ॾे त मां वञा त पोइ आहे के मोटी हवाल थो ॾिए ऐं हिन कूलर खई हिन ॿोरियूं खयूं बिस्मिल्लाह करे घोड़ो बीहारे अचे हुनखे खोटण लॻो खोटे त छा ॾिसे सुभान अल्लाह हीरनि जवाहरनि मोतियुनि दुनिया सां तेगियूं भरियूं पियूं अब हाणे जेके अचे हिन ॿोरियूं भरियूं जेको हिनखे खयूं उहो हिन खयूं तेगियुनि खे ॿाहिरि कढी मिटी वराए हुनखे फिटी कई घोड़े ते रखी लांग वराए अची घर पहुतो अमर खे सॾुकी चई अमर हाणे हेॾे आहे मां तोखे हाल अहवाल जा पंहिंजा चई मां जेके अठाना कमाए ईंदो हुउसि जेको पाड़े में रब जे नाम ते ॾियण वेंदो हुउसि ग़रीबनि जी मदद कंदो हुउसि सार संभाल लहंदोसि त तूं कावड़ कंदी मनव कंदी अठाना थो कमाए थी चाराना थो ॾी पोइ मां तोखे चवंदोसि अमर इन जो अॼु असांखे मिलंदो तूं चुप करे वेहो पाड़े पतीअ में को ग़रीब ख़ुशि हूंदो उहो दुआऊं बि कंदो असां बि पंहिंजे हिसाब सां पंहिंजो वक़्तु कढूं पिया हुननि जो बि टाइम गुज़रे पियो हाणे रब पाक वटि में आहे त हीउ मूंखे कंहिं हींअर ॾिनो इहो बि त रब पाक ॾिनो न इन दुआउनि सां इन जे महिनत सां अदा ॾिनो किनो कजो कोन थींदो ग़रीब हुयो पर सखी हुयो सखावत जे हिसाब सां हुनजी तोकल हुनजा तोकल जे हिसाब सां हुन मंज़िलूं मारियूं अदा हुनखे रब पाक पंहिंजो फल ॾिनो पंहिंजूं महारातूं बंगला बादशाही ॾाढियूं जन्नतूं ठाराए पंहिंजा मिल्कियूं ठाहे मग थी वेही रहियो सो अदा ॾिनो किनो कोन थींदो आहे मुंहिंजा भाउ इहा हुई सखावत सखी कॾहिं बि कोन किरंदो न को सखी मुझंदो ईअं कोन्हे को रब जे राह में तव्हां कंहिं ग़रीब गुरबे जी पाड़े सिरीअ जी कंहिं बीमार जी
कंहिं ॾुखायल जी जेकॾहिं अलाह तव्हांखे ॾिनो आहे तव्हां उनजी मदद कंदव तव्हां हिते हिकिड़ो दफ़ो उनजी मदद कंदव तव्हांजी अॻिते 10 दफ़ा ख़ुदा मदद कंदो वाखरदान अल्हम्दुलिल्लाह रब करीम जेको बि मूं ही लफ़्ज़ चया आहिनि इहे तव्हां मुंहिंजा भाउ ॿुधी इन्हनि ते अमल कजो ऐं इन ते ई क़ाइमु रहिजो त तव्हांजा बि बेड़ा पार थींदा। अस्सलामु अलैकुम।